न्यूज़ सईदाबाद तालके जे हिक टाउन कमेटी 8 यूनियन काउंसिलनि जे चूंडियल मेंबरनि ऐं चेयरमैन वाइस चेयरमैननि खां हलफ़ खणाइण जी तक़रीब टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद में मलिक शान अली असिस्टेंट कमिश्नर न्यूज़ सईदाबाद रिटर्निंग ऑफिसर उन्हनि खां हलफ़ खणायो। तफ़सीलन मूजिब टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद जे वार्डन जे चूंडियल नुमाइंदनि 4 काउंसिलरनि हर हिक हाजी अज़ीज़ अहमद राहू, सरफराज अहमद राहू, सेठ बाबर हफीज़ राजपूत, अब्दुल जब्बार राजपूत, रिज़वान मलिक, सैयद बचल शालकियारी ऐं 8 यूनियन काउंसिलर नंबर 1 खां 8 जे 8 चेयरमैननि, 8 वाइस चेयरमैननि ऐं 32 काउंसिलरनि खां असिस्टेंट कमिश्नर मलिक अली शान हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी जी तक़रीब में तालके पीपी जे सदर अब्दुल गनी मेमण, मलिक अली हसन, एडमिनिस्ट्रेटर शकील अहमद विस्तड़ो, यंग एक्शन ऑर्गेनाइज़ेशन जी टीम ऐं पुलिस, सहाफ़िन ऐं मोज़िज़ शहरनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।